NCPCL रीडर 1 सर्टिफिकेट कोर्स जो चैप्टर नंबर 12 कहानी ॿिनि ॿिलियुनि जी ऐं केक जी। ॿ ॿिलियूं खे हिकु केक मिलियो। केक खणी करे उहे छा पियूं कनि? केक मुंहिंजो, केक मुंहिंजो, केक मुंहिंजो, केक मुंहिंजो। एतिरे में हिकु बांदर आयो। बांदर हाय। बांदर चयो बीहो, मां तव्हांखे तोरे थो ॾियांव। बांदर चयो बीहो, मां तव्हांखे केक अधु अधु थो करे ॾियांव। ॿिलियुनि खयंसि ॾिसंदियूं रहियूं। बांदर ॿ टुकर कया। पहिरें हिकु टुकुर भारी थी वियो, हेठि हिकु टुकुर मथे, ठीकु आहे। पोइ न थोरो उन मां टुकुर तोड़े खाई वरितो। वरी ॿियो टुकुर भारी थी वियो, हू टुकुर हेठि थी वियो। वरी उन मां खाधो, वरी उन ॿिए मां खाधो। ईअं कंदे कंदे बांदर सॼो केक ई खाई वरितो ऐं ॿिलियूं संदनि ॾिसंदियूं ई रहिजी वियूं। इन मां असां छा था सिखूं पिया? ॿिनि ॿिलियुनि जे झगड़े में बंदर जो फ़ाइदो, ठीकु आहे।